अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशन टगर आहे। गुलशन टगर लाइब्रेरी जे ताउन सां अवां सां मुखातिबु आहियां। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे एटम। एटम टॉपिक जेको आहे 7 दर्जे में पढ़ायो वेंदो आहे। एटम जे हवाले सां कुझु MCQs आहिनि जिन ते असां अॼु डिस्कस कंदासीं। एटम इज़ द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मैटर। मादे जो बुनियादी जेको एको आहे, बुनियाद जेको आहे उहो एटम आहे। बुनियादी ज़रो जंहिंखे चऊं उहो एटम आहे। एवरी एटम हैज़ न्यूक्लियस। हर एटम जो हिकु मर्कज़ हूंदो आहे। इलेक्ट्रॉन्स हैव नेगेटिव चार्ज। हाणे एटम में इलेक्ट्रॉन्स थींदा आहिनि, प्रोटॉन थींदा आहिनि ऐं न्यूट्रॉन थींदा आहिनि। जेके इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि उहे उन्हनि ते जेका चार्ज हूंदी आहे उहा नेगेटिव चार्ज हूंदी आहे। प्रोटॉन्स हैव पॉजिटिव चार्ज। प्रोटॉन्स जेके हूंदा आहिनि उहे एटम जे न्यूक्लियस में अंदरि यानी मर्कज़ में मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते जेका चार्ज हूंदी आहे उहा पॉजिटिव चार्ज हूंदी आहे। न्यूट्रॉन्स हैव नो चार्ज। न्यूट्रॉन्स जेके हूंदा आहिनि प्रोटॉन सां गॾु एटम जे न्यूक्लियस में अंदरि मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते का बि चार्ज कान हूंदी आहे। इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस। पहिरां असां पढ़ी आया आहियूं त इलेक्ट्रॉन्स जेके हूंदा आहिनि उन ते नेगेटिव चार्ज हूंदी आहे। इलेक्ट्रॉन जेके हूंदा आहिनि उहे एटम जे आर्बिट में गर्दिश कंदा रहनि था, यानी उनजो जेको मदार आहे, उनजो जेको दाइरो आहे उनमें गर्दिश कंदा रहंदा आहिनि ऐं उन ते जेका आहे उहा नेगेटिव चार्ज हूंदी आहे। द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन एन एटम इज़ कॉल्ड एटॉमिक नंबर। हाणे जेतिरा बि हिकिड़े एटम में प्रोटॉन्स हूंदा उहो उनजो एटॉमिक नंबर हूंदो। जेकॾहिं हिकिड़े एटम में 5 प्रोटॉन आहिनि त उनजो एटॉमिक नंबर 5 थींदो। द सम ऑफ प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स आर कॉल्ड मास नंबर। जीअं त पहिरां आउं चई आयो त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन एटम जे न्यूक्लियस में अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। हाणे हीअ जेको मास नंबर तॾहिं ठहंदो आहे जॾहिं प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ॿिन्ही खे जोड़ कबो। जेकॾहिं हिकिड़े एटम में 5 प्रोटॉन आहिनि ऐं 5 न्यूट्रॉन आहिनि त ॿिन्ही खे मिलाए करे थींदो 10 ऐं 10 उनजो थींदो मास नंबर। द सिंबल ऑफ एटॉमिक नंबर इज़ Z। एटॉमिक नंबर खे ज़ाहिर करण जे लाइ जेका निशानी आहे उहा Z आहे। द सिंबल ऑफ मास नंबर इज़ A। ऐं मास नंबर खे असां जेको ज़ाहिर कंदा, जेका निशानी ज़ाहिर कंदी आहे उहा आहे। एटम जे हवाले सां ही इंतिहाई अहम MCQs आहिनि, छो त इलाही दफ़ा मुख़्तलिफ़ टेस्टनि में एटम जे हवाले सां सुवाल अची चुका आहिनि। उन करे ही सुवाल असांखे ज़रूरु अचणु खपनि।